वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जुमन चिंदनी यूट्यूब चैनल बुक्स एंड ट्रेवलर सां। उम्मीद तव्हां ख़ैर सां हूंदा। दोस्तों, अॼु हीअ ॿ किताब आहिनि, ॿई यादगिरियुनि जो आहिनि। आतम किथा आहे किताब आहे, पर आतम किथा यादगिरियुनि जो हिकिड़ो हिकिड़ो चैप्टर वधीक न। हीअ शेख मुजीबुर रहमान जो अधूरी यादें, सिर्फ़ु हिन जो पॉलिटिकल जेको सियासत जो कैरियर जो उन जी यादगिरियूं आतम किथा। ऐं जॾहिं त हीअ यादाश्ते सदरुद्दीन ऐनी ताजिकिस्तान जो सोशलिस्ट लेफ्ट जो जेको आहे सो सियासत कंदड़ ऐं ताजिकिस्तान जे तालीम जो वज़ीर, जंहिंजो बि हिकिड़ो ही बि हिकिड़ो सियासी पासो हिन जी जेको आहे सो फ़ारसी में यादूं शाइर थियल आहे किताब याददाश्त नाले सां। हिन जो बैक टाइटल मां ॾेखारियां, हीअ ताजिकिस्तान में याददाश्त जे नाले सां ही फ़ारसी में छपियो आहे, जंहिंजो उर्दूअ में तर्जुमो फ़ारसीअ मां डॉक्टर शान मरी ॾाढे सुहिणे अंदाज़ सां छा त ज़बरदस्त नमूने सां तर्जुमो थियल आहे। किताबु ॾाढो शानदार आहे ऐं हीअ हिन जूं सियासी यादगिरियूं आहिनि। हीअ मुकमल हिन जी ऑटोबायोग्राफी न आहे, सिर्फ़ु सियासी पस मंज़र। ऐं जॾहिं त हीअ शेख मुजीबुर रहमान तव्हां वाक़िफ़ु आहियो नंढे खंड जे असांजी सियासत खां, केरु वाक़िफ़ु न आहे। सभु को दोस्त वाक़िफ़ु आहे। बांग्लादेश, पाकिस्तान, हितां जे खिते सां वाबस्तल जेके बि आहिनि किताब, हीअ ॾाढा ॿई शानदार किताब आहिनि। पढ़णु, सांढिणो रखणु, बार बार पढ़णु जहिड़ा आहिनि, छो त हिन में घणो कुझु असांजे लाइ सम्झण लाइ ॿुधाइण लाइ हिकिड़ा ॿ जेके लफ़्ज़ आहिनि मां उहे कोटेशन उहे तव्हांजा पढ़ंदुसि त ॾाढा ज़बरदस्त। शेख मुजीबुर रहमान, हीअ किताबु शेख मुजीबुर रहमान जी धीउ तव्हांजी ॼातल सुञातल शेख हसीना वाजिद उन हिन खे सहेड़ियो आहे ऐं लिखियो आहे। ऐं उर्दूअ में जेको आहे सुञो तर्जुमो जेको जंहिं कयो आहे असांजे दोस्त रहमान जे नाले सां, उन हिन खे तर्जुमो कयो आहे। ऐं तर्जुमे जे हवाले खां ॿई किताब ॿुधाईंदो वञा त ॾाढा शानदार ॿई किताब, तर्जुमा ॾाढा भला ॿिन्ही जा, जो त पढ़ंदव तव्हांखे महसूलु जे सवला आहे, ॾाढा ॾुखिया बि न आहिनि। सो ही कोट लफ्ज़ आहिनि जेके मां पढ़ां थो। एक इंसान की हैसियत से मुझे वो बातें परेशान करती हैं जो कि बने नो इंसान के लिए परेशानी का बायस हैं। एक बंगाली की हैसियत से मेरे लिए वो तमाम बातें परेशान कुन हैं जो कि बंगालियों के लिए परेशान कुन हैं। ये वाबस्तगी पैदा होती और परवान चढ़ती है। मोहब्बत गहरी मोहब्बत है जो कि मेरी सियासत और मेरे वजूद को बामानी बनाती है। शेख मुजीबुर रहमान जा ही लफ़्ज़ आहिनि। ऐं हीअ जेके आहिनि सो शेख मुजीबुर रहमान जा जेके आहिनि सो हथ अखर आहिनि जेके हिन जा लिखियल आहिनि। हीअ ॾाढो ज़बरदस्त ही पेश लफ़्ज़ आहिनि जेके लिखियल विया आहिनि, ॾाढा ज़बरदस्त। ॾाढो सुठो किताबु आहे, सियासी हवाले खां सियासत खे सम्झण लाइ ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि। उनका ईमान था कि रोटी कपड़ा और मकान, तालीम और सेहत के बुनियादी हुकूक के उसूल के बाद बाइज़्ज़त ज़िंदगी गुजारने के क़ाबिल हो सकेंगे। शेख मुजीबुर रहमान जा लफ़्ज़ आहिनि। ऐं हीअ आहे असांजो यादाश्ते सदरुद्दीन ऐनी, जंहिंजो इंतकाल त इस्तांबुल ताजिकिस्तान जे शहर दोशंबे में थियो, पर हिन जी जेको आहे रिहाइश जेका पैदाइशी उहे जेको आहे सो कंहिं ॿिए शहर जो हिसो हुयो। उन में मां ॿुधायां थो उन शहर जो नालो। हीअ बि हिकिड़ो ॾाढो सुठो किताबु आहे। ऐं ॾिसो न, हीअ लिखे थो त फ़ारसी मां, हीअ जेके फ़ारसी किताब आहिनि उन मां तर्जुमो थियल आहे। हीअ यादाश्तूं आहिनि सदरुद्दीन ऐनी जूं। सदरुद्दीन ऐनी ज़िले में शहूजा उस्ताद हमारे पड़ोस में ताजिकिस्तान के अंदर रियासत बुखारा के गांव में पैदा हुआ। बुखारा जे जेको ताजिकिस्तान जो शहर आहे बुखारा, उन में पैदा थियो। ऐनी एक ज़बरदस्त शायर था। उसकी अवलीन शायरी मुहैया थी कि बाद में उसने अपनी पसमानदा कौम और मेहनत करने वाले आम इंसान को तर्जमान बनाया। उसने खानी नवाबी और बादशाही के ख़िलाफ़ खूब शायरी की। अमीर बुखारा तो इसकी नफ़रत का मरकज़ था। सदर ऐनी मुल्की बैनुल-अक़वामी फोर्सों पर ताजिक अदीबों को नुमाइंदा करता रहा। वो ताजिकिस्तान अकेडमी ऑफ साइंस अवलीन सदर रहा। 20 बरस तक ताजिकिस्तान सुप्रीम सोवियत का मेंबर रहा। उसे 3 बार ऑर्डर ऑफ लेनिन मिला। फ़िक्शन के अलावा एक नामवर जर्नलिस्ट, तारीखदान और लुगात का नवीस था। उसके मकबूल तरीन चार जो मुश्तमिल याददाश्त ही याद है हुन जो 4 जुल्दनि ते मुश्तमिल आहे। हिन जो इंतकाल जेको आहे सो पैदाइश हिन जी बुखारा शहर आहे ताजिकिस्तान जो, ऐं इंतकाल जेको आहे सो असांजे जो हिन दोशंबे शहर आहे ताजिकिस्तान जो। दोस्तो, ॿई किताब मां अॻु में बि चई आहियो आहियां त ॿई ही किताब जेके आहिनि सो सांढिणो, संभालणु, वठणु ऐं बार बार पढ़णु जहिड़ा आहिनि। हीअ त तव्हांखे हिन महिल जेको ॿियो छापो आयो आहे टियों शेख मुजीबुर रहमान किताब, हीअ तव्हांखे 1000 रुपये में पवंदो।
थी सघे ऑक्सफोर्ड वारा जेके आहिनि तव्हां सां रिआयत कनि, पर मूंखे कोन थो लॻे थो हीउ डॉक्टर शाहनवाज़ मरी जो ही तव्हांखे 300 रुपए में आराम सां मिली वेंदो। ऐं ॿिन्ही जी सियासत खे मां ॿिन्ही खे गॾु पढ़ियो आहे ऐं यकीन कयो त माना एॾो मूंखे हिन मज़ो ॾिनो आहे पढ़ण में। थोरी लॻभॻि सियासत में फ़र्क़ु आहे, शेख मुजीबुर रहमान खां असां वाक़िफ़ मां हिन ते न ॻाल्हाईंदुसि। याददाश्त हिन जी सियासत लेफ्टी सियासत रही आहे, पदरशाही बादशाही जे ख़िलाफ़ु रही आहे, बादशाह जे ख़िलाफ़ु रही आहे। ॾाढी सुठी जेको आहे सो हिन जी सियासत रही आहे, लेफ्ट जो माण्हू आहे। ऐं शेख मुजीबुर रहमान जेको आहे सो तव्हां हिन खे वाक़िफ़ु आहियो। मुंहिंजी इहा राय आहे त हीअ ॿई हिकिड़ा शानदार किताब आहिनि, ज़बरदस्त किताब आहिनि। ऐं मां वरी बि इहो चवंदुसि त पढ़ो, सांढे रखो, पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे पढ़ायो ऐं असांखे बार बार पढ़ण लाइ हीअ किताब उत्साहींदा। तव्हांजे साम्हूं हूंदा तव्हांखे बार बार पढ़ण ते दिलि कढंदी। मां 2 दफ़ा पढ़ी चुको आहियां, या 3 दफ़ो वरी पढ़ंदुसि, छो त किताबनि में एॾो रस चस आहे, एॾो मज़ो आहे जो कशिश कंदा आहिनि त पढ़ो। वीडियो वॾी थी वई आहे, उमेदु त वीडियो खे लाइक कमेंट ऐं शेयर कंदा। तव्हांजा लख लाइक, ख़ुशि रहो, आबाद।